रियाजी क्लास 9 यूनिट 4 लेसन 34 साइंटिफिक डिवीजन मसनूई विरासत। जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिद्धा ऑनलाइन स्कूल में आके भलीकार बारो पोएं लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 4.6 पढ़ी छॾीसीं। अॼु असां इन सबक में साइंटिफिक डिवीजन यानी मसनूई विरासत के बारे में पढ़ंदासीं। Synthetic division is a method to divide a polynomial by a linear polynomial. मसनूई विरासत घणरकमीअ के हिक दर्जे घणरकमीअ सां वंड जो तरीक़ो आहे। ॾिसो बारो हाणे साइंटिफिक डिवीजन छा आहे? इहो हिकु वंड जो तरीक़ो आहे। हाणे साइंटिफिक डिवीजन जे वसीले सां कहिड़े तरीक़े सां वंड छॾाइबी आहे, अचो त असां इन तरीक़े खे सिखण जी कोशिश कयूं था। मेथड ऑफ साइंटिफिक डिवीजन, इन खे सम्झण जे लाइ असांखे एक मिसाल सॉल्व करणो पवंदो। हाणे असां छा कयूं था त असां ये स्टेप बि सिखण जी कोशिश कयूं था, इन सां गॾोगॾु सम बि कंदा था हलूं त जीअं असांखे इहा शइ यानी साइंटिफिक डिवीजन सही तरीक़े सां सम्झ में अची सघे। ॾिसो ॿारो हाणे असां वटि सम आहे त p ऑफ x इज इक्वल टू x क्यूब माइनस 6x स्क्वायर प्लस 11x माइनस 6। ठीक है बारो हाँ इन के छा डिवाइड था कयूं, बी असां पोलिनोमियल गिवन है वो लीनियर पोलिनोमियल है x प्लस 2। सही है बारो। हाँ असांखे हिते x क्यूब माइनस 6x स्क्वायर प्लस 11x माइनस 6 के x प्लस 2 सां वंड करणो है। जैसे असां वंड छॾाईंदा आहियूं त असांखे ॿ शयूं मिलंदियूं आहिनि, हिकिड़ो पाछी मिलंदो आहे, ॿियो असांखे छा मिलंदो आहे, ॿियो मिलंदो आहे असांखे कोशंट। ठीक है बारो, जंहिंखे असां सिंधी में चऊं त वंड उपत असांखे उहा मिलंदी आहे। तो पोइ हाणे ॾिसो सभ खां पहिरियों असां वंड छा सां कंदासीं। पहिरियों नंबर स्टेप छा आहे, उहो आहे त फाइंड द डिवाइजर फ्रॉम द लीनियर पोलिनोमियल। लीनियर पोलिनोमियल खां डिवाइजर ॻोल्हियो। ठीक है बारो। हाणे हिते ॾिसो असांखे लीनियर पोलिनोमियल छा गिवन आहे, x प्लस 2। त असांखे छा सां वंड छॾाइणी आहे, हाणे उहो मालूम कंदासीं किथां, लीनियर पोलिनोमियल मां। त पोइ हाणे उहो कीअं मिलंदो, ॾिसो बारो असां लिखंदासीं त x प्लस 2 इज इक्वल टू, हाणे हीउ थी वियो 0 जे बराबर। पोइ असांखे त x जो मूल्य छा मिलंदो, इहो मिलंदो त x इज इक्वल टू माइनस 2। ठीक है बारो, हिते असांखे डिवाइजर मिली वियो, उहो छा आहे, उहो आहे माइनस 2। किथां मिलियो, असां उहो x प्लस 2 यानी लीनियर पोलिनोमियल मां ॻोल्हे लधोसीं। सही आहे। हाणे असां ॿियो नंबर स्टेप आहे त इन फर्स्ट रो राइट द कोफिशिएंट्स एंड कांस्टेंट ऑफ गिवन पोलिनोमियल इन डिसेंडिंग ऑर्डर। हाणे हिते पियो चए त जेको असांखे पोलिनोमियल गिवन आहे उन जा कोफिशिएंट ऐं कांस्टेंट जेके आहिनि उहे लिखणा पवंदा डिसेंडिंग ऑर्डर में। हाणे डिसेंडिंग ऑर्डर में कीअं, ॾिसो सभ खां पहिरियां असांखे उन वेरिएबल जो कोफिशिएंट लिखणो पवंदो जेको सभ खां वॾो हूंदो, उन खां बाद में वरी उन खां जेको कुझु नंढो हूंदो, अहिड़े तरीक़े सां। यानी सभ खां पहिरियां जेको वॾो पावर हूंदो उहो, यानी पहिरियां पावर अगरि 3 आहे त असां उन जो कोफिशिएंट रखंदासीं। त हिते x जो कोफिशिएंट छा आहे, इहो आहे 1। ठीक है बारो। हाणे पोइ असां वटि एक्स स्क्वायर जो कोफिशिएंट छा आहे, उहो आहे माइनस जो 6। त पोइ मां हाणे हिते रखंदुसि माइनस जो 6। अहिड़े तरीक़े सां हाणे असां वटि एक्स जो कोफिशिएंट आहे 11 ऐं उन खां बाद में असां वटि लास्ट में जेको कांस्टेंट टर्म पियो आहे उहो माइनस जो 6। हाणे तव्हांखे सम्झ में ॻाल्हि आई त डिसेंडिंग ऑर्डर कीअं। हाणे ॾिसो डिसेंडिंग ऑर्डर जो मतिलबु इहो हूंदो आहे पहिरियां वॾो नंबर, उन खां बाद में उन खां नंढो नंबर, उन खां बाद में उन खां नंढो नंबर। कीअं, हाणे ॾिसो 10 खां पोइ 9, 9 खां पोइ 8, 8 खां पोइ 7, 7 खां पोइ 6, सो ऑन, अहिड़े तरीक़े सां। हाणे अॻिते छा पियो चए त इफ एनी टर्म इज मिसिंग पुट 0 फॉर दैट टर्म। हाणे इहो मतिलबु त कीअं, जेकॾहिं को टर्म मिसिंग आहे असांखे उन जी जाइ ते 0 रखणो पवंदो। हाणे उहो कीअं थींदो, ॾिसो वारो हाणे मिसिंग कीअं। हाणे असांखे हिते ॾिसो त x क्यूब गिवन आहे, उन खां बाद में जेकॾहिं x वेरिएबल अची वञे हा ऐं x स्क्वायर वारो टर्म अगरि मिसिंग हुजे हा, पोइ असां चऊं हा त हिते वेरिएबल न आहे यानी मिसिंग आहे, त पोइ असां उते छा कयूं हा त 0 पुट करे छॾियूं हा। इहा ॻाल्हि पियो थो ॿुधाए हिते। सही आहे बारो। या वरी हीअं हुजे हा जेकॾहिं हिते डायरेक्ट ई x ते पावर हुजे हा घणो 4 ऐं हिते वरी हुजे हा जस्ट x, त पोइ असां चऊं था विच में वरी 2 टर्म मिसिंग आहिनि, उते असां वरी पोइ 0 लॻायूं हा। हिते उहे टर्म न आहिनि ऐं उन्हनि जा जेके कोफिशिएंट असां कीअं रखूं, पोइ असां उन्हनि जी जाइ ते 0 रखी वञूं हा। ठीक है बारो। प्लेस द डिवाइजर लेफ्ट ऑफ ऑल द कोफिशिएंट। हाणे असां चए थो त जेको डिवाइजर आहे यानी जैसा असां वंड छॾाईंदासीं उन खे सभिनी कोफिशिएंट जे खाॿे पासे खां रखो। यानी असां -2 खे किथे रखंदासीं, सभिनी खां खाॿे पासे।
ठीक है बारो अड़े तरीके से बारो हीअं असां वटि 3 नंबर स्टेप आहे ब्रिंग डाउन दी फर्स्ट कोफिशिएंट ऑफ द फर्स्ट रो बिलो इट्स पोजीशन। हाणे चए थो त पहिरीं जेका रो आहे यानी हीअ असां वटि रो आहे हाणे जो पहिरियों कोफिशिएंट आहे 1 असां उन खे हेठि लाइ रखंदासीं ठीक आहे बिलो इट्स पोजीशन माना बिल्कुलु इन जे हेठि त पोइ असां हीउ जेको पहिरियों कोफिशिएंट असां वटि छा आहे हिते उहो आहे 1 त पोइ असां हाणे हिते 1 खे हेठि लाइ रखंदासीं ठीक आहे बारो अहिड़े तरीक़े सां। हाणे चौथे नंबर स्टेप में चयो पियो त मल्टीप्लाई द डिवाइज़र विथ ब्रॉड डाउन कोफिशिएंट राइट द रिज़ल्ट अंडर द नेक्स्ट कोफिशिएंट। चए पियो त जेको तव्हां कोफिशिएंट हेठि लाइ आया आहियो उन सां छा खे ज़र्ब कयो डिवाइज़र सां ज़र्ब कयो उन खे त पोइ हाणे हिते छा थींदो त 1 ॿी काई 2 पर माइनस जो थींदो 2 हाणे उन खे किथे रखूं चए थो त राइट द रिज़ल्ट अंडर द नेक्स्ट कोफिशिएंट जेको जवाब अचे उन खे वरी ॿिए कोफिशिएंट जे हेठां रखो त पोइ हाणे असां इहो -2 रखंदासीं -6 जे हेठां ठीक है बारो। ऐं अॻिते पियो चए त एड द कॉलम एंड राइट द रिज़ल्ट बिलो। हाणे छा कंदासीं असां हिन कॉलम खे जोड़ करे छॾींदासीं पोइ जेको असांखे जवाबु मिलंदो असां उन खे हेठि रखंदासीं त हीअ आहे -6 उन में जोड़ कंदासीं -2 त पोइ जवाबु छा थींदो त -8 ते रखंदासीं -8 पर साॻे तरीक़े सां हाणे छा कंदासीं -8 जवाबु मिलियो आहे इन खे वरी असां ज़र्ब कंदासीं -2 सां त छा थींदो त 2 × 8 16 त छा जो 16 थी वेंदो प्लस जो छाकाणि हिते माइनस आहे हिते बि माइनस आहे इहे ज़र्ब थींदा छा थींदो प्लस जो 16 त पोइ 16 खे असां रखंदासीं 11 जे हेठां ठीक आहे बारो अहिड़े तरीक़े सां पोइ असां हाणे 11 ऐं 16 खे जोड़ कंदासीं त ॾिसो बारो हिन जो जवाबु छा थींदो हिन जो जवाबु असां वटि ईंदो 16 × 10 घणो थींदो आहे 26 ऐं 1 27 त हिते जवाबु असां वटि आयो 27 ठीक आहे बारो अहिड़े तरीक़े सां। हाणे असां हिते छा कंदासीं वरी असां 27 खे खणी -2 सां ज़र्ब कंदासीं त 27 घणो थींदो इहो थींदो असां वटि 54 छा जा माइनस जा इन खे किथे रखंदासीं हिन -6 जे हेठां छाकाणि त नेक्स्ट कोफिशिएंट असां वटि इहो आहे त असां हिते लिखंदासीं त -54 बारो। हाणे हिते असां छा कंदासीं त -6 ऐं -54 खे जोड़ करे छॾींदासीं त बसि हाणे जवाबु छा अची वेंदो जवाबु असां वटि अची वेंदो त 60 माइनस जा ॾिसो बारो। हाणे आख़िरी वारो जेको नंबर हिते ईंदो त पोइ उहो पाछी ईंदो यानी हिते असांखे पाछी छा मिलियो 60। हाणे कोशंट असांखे कीअं मालूम पवंदी ॾिसो बारो जॾहिं असां हिन डिवाइज़र सां जॾहिं असां वंड कयोसीं त पोइ छा थींदो जेको असांखे हिते हेठि जवाबु मिलंदो उनजो पावर जेको आहे पहिरें वारे पॉलिनॉमियल खां हिकु दफ़ो घटि हूंदो यानी हिते आहे तव्हां वटि x³ त हिते थींदो x²। हीउ हुनजो कोफिशिएंट पिया आहिनि न असां वटि हिते हीउ बि 1 -6 11 -6 इहे छा आहिनि इहे असां वटि कोफिशिएंट पियल आहिनि हिन पॉलिनॉमियल जा त पोइ हिते असांखे ॿियो पॉलिनॉमियल हासिलु थियो जेको असांजो कोशंट आहे उन जा कोफिशिएंट असां वटि पिया आहिनि ठीक है बारो। हीउ किथां पियो शुरू थिए x³ खां त पोइ हीउ किथां खां शुरू थींदी x² सां त पोइ बारो हाणे असां वटि हिन कोशंट जी वैल्यू छा थींदी त पोइ असां लिखंदासीं त q of x is equal to x² minus 8x plus 27 ठीक है बारो। ऐं असांखे r छा मिलियो r is equal to -60 ठीक है बारो। अव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में आई हूंदी सही आहे बारो। बारो हींअर असां वटि एग्ज़ाम्पल आहे फाइंड द कोशंट एंड रिमाइंडर व्हेन p of x is equal to x raised 4 minus 12x³ plus 50x² minus 84x plus 49 is divided by a linear polynomial x minus 5। बारो हींअर असां वटि मिसाल आहे त वंड उपत ऐं पाछी मालूम करियो जॾहिं असांखे जेको पॉलिनॉमियल गिवन आहे उहो आहे ही ऐं असां उन खे छा सां डिवाइड कंदासीं लीनियर पॉलिनॉमियल x minus 5 सां ठीक है बारो। त पोइ हाणे उन जे लाइ असां सभ खां पहिरियां लिखी वेंदासीं हिते सॉल्यूशन। ॾिसो बारो हाणे असां वटि पहिरियों नंबर स्टेप छा हुयो हाणे पहिरियों नंबर स्टेप हुयो त सभ खां पहिरियां असांखे डिवाइज़र फाइंड आउट करिणो आहे। हाणे उहो किथां मालूम कबो ॾिसो बारो उहो असांखे लीनियर पॉलिनॉमियल मां फाइंड आउट करिणो आहे। हाणे असांखे लीनियर पॉलिनॉमियल गिवन आहे त x minus 5 छा जे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो 0 जे ठीक है बारो। त पोइ हाणे असांखे हिते x जो मूल्य छा मिलंदो असांखे x जो मूल्य मिलंदो +5 यानी हिते असांखे जेको डिवाइज़र मिलियो उहो मिलियो असांखे 5 ठीक है बारो। हाणे असां छा कंदासीं त जेको पॉलिनॉमियल गिवन आहे p of x उहो लिखी वेंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त p of x is equal to x raised 4 minus 12x³
प्लस 50x स्क्वायर माइनस 84x प्लस 49। ठीक है बारो। हाणे असांखे हिते छा करिणो पवंदो त ही जेका पॉलिनॉमियल गिवन आहे असां उन जेके वेरिएबल आहिनि उन्हनि जा कोफिशिएंट लिखी वेंदासीं। ठीक है बारो। हाणे हिते असां वटि x रेज़्ड 4 जो कोफिशिएंट छा पियो आहे, उहो पियो आहे असां वटि 1। त पहिरियां असां हिते 1 पुट करे वेंदासीं। x क्यूब जो कोफिशिएंट छा आहे, उहो आहे -12, x स्क्वायर जो 50, x जो -84 ऐं लास्ट में असां वटि कांस्टेंट पियो आहे 49। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे जंहिंसां असां हिनखे वंड कंदासीं उहो सभ खां लेफ्ट साइड यानी खाॿे पासे रखी वेंदासीं। उहो आहे 5, त पोइ असां हिते 5 पुट करे वेंदासीं खाॿे पासे। ठीक है बारो। हाणे छा कंदासीं, जेको पहिरियों कोफिशिएंट आहे पॉलिनॉमियल जो उन खे लाइ असां हेठि रखंदासीं। हाणे असां छा कंदासीं, जेको कोफिशिएंट असां हेठि लाइ रखियोसीं उन खे डिवाइज़र यानी 5 सां ज़रब कंदासीं ऐं जेको जवाबु ईंदो उहो असां नेक्स्ट जेको कोफिशिएंट यानी -12 जे हेठां रखंदासीं। त थी वियो हिते 1 5 5, त 5 खे असां किथे रखियो, 12 जे हेठां। जॾहिं असां -12 ऐं 5 खे जोड़ कयोसीं त जवाबु छा आयो, असांखे जवाबु हिते मिलियो -7। ठीक है बारो। साॻे तरीक़े सां हाणे छा कंदासीं, -7 खे खणी ज़रब कंदासीं 5 सां त जवाबु छा ईंदो, 35, पर छा जा -4, त पोइ हिते लिखंदासीं -35। ॾिसो बारो। हाणे जॾहिं असां 50 में जोड़ कंदासीं माइनस जो 35 त जवाबु छा अची वेंदो, जवाबु असां वटि ईंदो +15। साॻे तरीक़े सां हाणे असां 15 खणी 5 सां ज़रब कंदासीं त छा थींदो, 5 15 75। हाणे 75 खे खणी असां नेक्स्ट कोफिशिएंट यानी -84 जे हेठां रखंदासीं। ठीक है बारो। जॾहिं असां -84 में 75 जोड़ कंदासीं जवाबु छा अची वेंदो, जवाबु अची वेंदो असां वटि -9। ॾिसो बारो। हाणे असां छा कंदासीं, -9 खे खणी 5 सां ज़रब करे वेंदासीं, जवाबु छा अची वेंदो, 5 × 45 -4। त पोइ असां नेक्स्ट जो कोफिशिएंट आहे यानी 49 जे हेठां रखींदासीं -45। जॾहिं असां 49 ऐं -45 खे जोड़ कंदासीं जवाबु छा ईंदो, जवाबु ईंदो असां वटि 4। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां ॾिसो बारो। हाणे हिते छा थींदो, जेको लास्ट वारो नंबर हूंदो आहे उहो असां वटि छा हूंदो आहे, रिमाइंडर। यानी हिते असां वटि रिमाइंडर छा बीठो, असां वटि हिते रिमाइंडर बीठो 4। ठीक है बारो। हिते असां वटि जेको क्वेश्चन मिलियो उहो असांखे मिलियो। हाणे उन जा असां वटि छा पियल आहिनि, उन जा असां वटि कोफिशिएंट पिया आहिनि। क्वेश्चन जा असांखे कोफिशिएंट मिली विया कहिड़ा आहिनि, उहा आहिनि 1 -7 15 -9। ठीक आहे बारो। हाणे हिते जेका पॉलिनॉमियल P ऑफ x आहे उहा किथां पई शुरू थिए, x रेज़्ड 4 खां। त जेको असांखे कोफिशिएंट मिलंदो उन जो जेको पावर आहे उहो हिन पॉलिनॉमियल जे पहिरें वेरिएबल खां हिकु दफ़ो घटि हूंदो। ठीक आहे बारो। यानी हीउ जेको पॉलिनॉमियल आहे उहो x रेज़्ड 4 खां शुरू थो थिए, त पोइ हीउ जेको कोशेंट आहे उहो x रेज़्ड 3 खां स्टार्ट थींदो यानी x क्यूब खां। त पोइ हाणे असां छा कंदासीं, असांखे कोशेंट मिलियल आहिनि त उन्हनि में असां कोशेंट लिखी वठंदासीं। ठीक आहे। त पोइ हिन जो जवाबु वञी बीहंदो त q ऑफ x इज़ इक्वल टू x क्यूब -7x स्क्वायर प्लस 15x -9। ठीक है बारो। ऐं असां वटि हिते r छा बीठो, r बीठो त r इज़ इक्वल टू 4। हाणे इहो थी वियो असांजो आंसर। ॾिसो बारो। हाणे असां वटि ॿियो नंबर एग्जांपल आहे त फॉर व्हाट वैल्यू ऑफ m 1 इज़ अ 0 ऑफ द पॉलिनॉमियल p ऑफ x इज़ इक्वल टू x क्यूब माइनस mx स्क्वायर प्लस x -1। ठीक है बारो। हाणे हिते छा पियो चए त त m जी असांखे कहिड़ी वैल्यू रखणु घुरिजे, जॾहिं त हिते ही जेको 1 पियो आहे अगरि उन सां असां हिन पॉलिनॉमियल खे डिवाइड कयूं त पोइ जवाबु छा हासिलु थिए, जवाबु 0 मिले। ठीक है बारो। हाणे उन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। ठीक है बारो। ॾिसो बारो। हिते असांखे जंहिंसां वंड करिणो आहे असांखे उहा वैल्यू गिवन आहे। ठीक है बारो। यानी हिते असांखे x जो जेको मूल्य आहे उहो गिवन आहे त x इज़ इक्वल टू 1। ठीक है बारो। हाणे असांखे हिते कहिड़ो पॉलिनॉमियल गिवन आहे, उहो गिवन आहे त p ऑफ x इज़ इक्वल टू x क्यूब माइनस mx स्क्वायर प्लस x -1। ठीक है बारो। ॾिसो बारो। हाणे छा कंदासीं असां x क्यूब माइनस mx स्क्वायर प्लस x -1 जा क्वेश्चन खणी हेठि रखंदासीं। ॾिसो बारो। हाणे हिते असां वटि x क्यूब जो क्वेश्चन पियो आहे 1 ऐं x स्क्वायर जो क्वेश्चन पियो आहे असां वटि -m, x जो पियो आहे असां वटि 1, लास्ट में पियो आहे असां वटि 1।
इनके छा सां वंड कंदासीं, असां इनके वंड कंदासीं 1 सां वंड करे ईंदासीं। ठीकु आहे ॿारो। हाणे छा कंदासीं, सभ खां पहिरियां जेको पहिरियों नंबर क्वेश्चन गिवन आहे असां उनखे इलाही हेठि रखंदासीं, इहो थी वियो। उन खां बाद में हाणे छा कंदासीं, असां हिक खे खणी 1 सां ज़रब कंदासीं, जवाब छा मिलंदो 1, उनखे खणी असां नेक्स्ट जो क्वेश्चन आहे उनजे हेठां रखंदासीं, यानी -m जे हेठां रखंदासीं। जॾहिं असां 1 खे ऐं -m खे जोड़ कयोसीं जवाब छा ईंदो, इन जो जवाब ईंदो 1 - m। ठीकु आहे ॿारो। हाणे हिते छा थींदो, जॾहिं असां 1 - m खे 1 सां ज़रब कयो जवाब छा मिलंदो, वरी बि असांखे मिलंदो 1 - m। हाणे उनखे खणी कंहिंजे हेठां रखंदासीं, असां उनखे पोइ जेको नेक्स्ट कोएफिशिएंट आहे यानी 1 असां उनजे हेठां रखंदासीं, त पोइ इहो छा थींदो, इहो थींदो 1 - m। ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे जॾहिं असां 1 - m में 1 जोड़ कंदासीं त छा थींदो 2 - m। ठीकु आहे ॿारो। हाणे हिते छा थींदो, असां 2 - m खे वरी 1 सां ज़रब कंदासीं, त पोइ जवाब छा अची वेंदो, जवाब ईंदो 2 - m, यानी सेम ईंदो 2 - m। ॾिसो ॿारो, जॾहिं असां 2 - m में माइनस जो 1 जोड़ कंदासीं, असांखे जवाब छा मिलंदो, असांखे जवाब मिलंदो 1 - m। ठीकु आहे ॿारो। हाणे हिते असांखे जो रिमाइंडर मिलियो उहो छा मिलियो, असांखे रिमाइंडर मिलियो r = 1 - m। असांखे हिते छा पियो चए त फॉर वाट वैल्यू ऑफ m 1 is 0 of x, यानी ॾिसो ॿार, जॾहिं असां 1 खे वंड कयूं छा सां, हिन पोलिनोमियल खे, त पोइ असांखे पाछी मिले छा 0 मिले, त पोइ उन जे लाइ m जी वैल्यू छा हुजणु खपे। ॾिसो ॿारो, त पोइ हाणे असां छा कंदासीं, r जी वैल्यू पुट करे था वञूं हिते 0 = 1 - m। हाणे ॾिसो हिते असांखे m जी वैल्यू छा थी मिले। हाणे असां छा कंदासीं त हीउ जेको माइनस जो m पियो आहे असां उनखे खणी लेफ्ट साइड अची रखंदासीं, इहो थींदो त m = पोइ 1। ठीकु आहे ॿारो। हाणे असांखे हिते m जो मुल मिलियो 1। हाणे असां ईअं चवंदासीं त जॾहिं m जो मुल 1 हूंदो त पोइ असां चवंदासीं त जेको हीउ 1 आहे इहो पोलिनोमियल p ऑफ x खे मुकमल तरीक़े सां वंडे थो। त पोइ लिखंदासीं त thus अहिड़े तरीक़े सां for 1 is a 0 of polynomial p of x, m must be equal to 1। ठीकु आहे ॿारो। हाणे इहो छा थी वियो, असांजो आंसर थी वियो। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसि ताईं अल्लाह भाई।